अहम ख़बर मां ॾींदा हलूं। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त डीजी रेंजर्स नौजवाननि जी समाजी ज़िम्मेवारियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जी किरदार जी वाखाण कई वई आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NDE यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त डीजी रेंजर्स नौजवाननि जी समाजी ज़िम्मेवारियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जे किरदार जी वाखाण कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। जंहिं ते रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त डीजी रेंजर्स नौजवाननि जी समाजी ज़िम्मेवारियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जे किरदार जी वाखाण कई वई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त डीजी रेंजर्स नौजवाननि जे समाजी ज़िम्मेवारियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। अवांखे ॿुधायूं पिया तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जे किरदार जी वाखाण कई वई। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त डीजी रेंजर्स नौजवाननि जे समाजी ज़िम्मेवारियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जे किरदार जी वाखाण कई वई। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जे किरदार जी वाखाण कई वई आहे। डीजी रेंजर्स मेजर जनरल सिंध इफ्तिखार हसन चौधरी पारां NED यूनिवर्सिटी जो दौरो कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त डीजी रेंजर्स नौजवान जी समाजी ज़िम्मेवारियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। तर्जुमान मूजिब यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि तरफ़ां अमन क़ाइम करण लाइ रेंजर्स जे किरदार जी वाखाण कई वई आहे।